Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. चेयरमैन के इलेक्शन में आपने वोट खरीदे भी, हॉर्स ट्रेडिंग भी की, तब आपको शो ऑफ हैंड्स याद नहीं आया? वो अचानक शो ऑफ हैंड्स याद आ गया, आपको अचानक ये याद आ गया कि ओपन बैलेटिंग होनी चाहिए। हुकूमत मुखालिफ तहरीक में हाणे कहिड़ा ऑप्शन इस्तेमाल करण घुर्जन। इस्लामाबाद में PTM जो अहम सरबराही इजलास जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़ ऐं ॿियनि पार्टीज़ जा अॻवान शरीक। इजलास में लॉन्ग मार्च, असेंबलीज़ तां इस्तीफ़ा ऐं बेतमादी रिथ सूधो ॿियनि ऑप्शन्स ते सलाह मशवरा जारी। ज़रियनि मूजिबि पीपल्स पार्टी तरफ़ां लॉन्ग मार्च वारो ऑप्शन इस्तेमाल करण वारी तजवीज़ पेश करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि पीपल्स पार्टी मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त हिन भेरे लॉन्ग मार्च वारो ऑप्शन इस्तेमाल कयो वञे। इस्तीफ़ा ऐं बेतमादी रिथ वारनि ऑप्शन्स ते बाद में अमल थी सघे थो। मरियम नवाज़ चयो आहे त हुकुमराननि सेनेट इलेक्शन में पाण वोट्स टोड़िया ऐं ख़रीद कया। उन वक़्तु खेनि ओपन बैलेट छो यादि न आयो? MNAs ऐं MPs तरफ़ां साथ न ॾियण जे ख़ौफ़ में हुकुमराननि खे शो ऑफ हैंड्स यादि अची वियो। मुल्क खे मुनज़म तरीक़े सां तबाह कयो पियो वञे। मीडिया तबाह थींदी आहे त मुल्क तबाह थींदो आहे। जस्टिस कादी फ़ाइज़ ईसा जा सुप्रीम कोर्ट में बल्दियाती चूंडुनि बाबति केस ते रिमार्क्स। जस्टिस कादी फ़ाइज़ ईसा चयो त हर मुखालिफ़ खे गद्दार ऐं हुकूमती हामी खे मुहिबे वतन सॾियो वञे थो। अटॉर्नी जनरल चयो त मुल्क जंगी हालत में आहे। जस्टिस मक़बूल बाकर रिमार्क्स ॾींदे चयो त मुल्क में वाक़ई जंग जारी आहे, पर उहा जंग अवाम ख़िलाफ़ आहे। जजिस खे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते एतिराज़ करणु घुर्जे, पर छा करियूं? मुल्क में आइडियल सूरतहाल नाहे, केसिताईं ख़ामोश वेहंदासीं। जस्टिस कादी फ़ाइज़ ईसा चयो त पंजाब सरकार बल्दियाती हुकूमत खे ख़तमु करे आइन जी भञकड़ी कई। छा पंजाब जी हालत ओभर पाकिस्तान जहिड़ी करणी आहे? जमहूरियत वई त अधु मुल्क बि हलियो वियो। मुझे बड़ा अफसोस है कि आज शाजिया मरीज साहिबा ने, जो हमारी MNA हैं, उन्होंने PMLN के हाथ में चोर 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 के जो पोस्टर्स हैं वो पकड़ा दिए हैं। और ये पीपल्स पार्टी की साजिश है नवाज शरीफ साहब के खिलाफ कि वो PMLN के हाथों में चोर चोर के पोस्टर दे रही है। और ये इस वक्त जो सिचुएशन चल रही है असेंबली के अंदर, वो भी सिर्फ ये है कि किसी तरीके से NRO दो। मैं इनको बता दूं कि ये जो कुछ कर रहे हैं इससे 10 गुना ज्यादा भी कर लेंगे। इमरान खान ने नहीं छोड़ना, उसमें जो चोर है उसको चोरों को पकड़ के रहना है। क़ौमी असम्बली जे इजलास दौरान अपोजिशन जो एहतजाज। हुकूमती वज़ीरनि जे ख़िताबनि दौरान अपोजिशन मेंबर्स तरफ़ां सीटियूं ऐं डेस्क वॼाए कोड। स्पीकर जी डाइस जो घेराव ऐं हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी अपोजिशन ते तनक़ीद कंदे चयो त अपोजिशन जे हिकु मेंबर ऐवान में जूतो लहरायो। अंदाज़ो थिए थो त अपोजिशन मेंबर्स जी कहिड़ी तरबियत थी आहे। पाकिस्तान डाकू मूवमेंट वारा भली गोड़ कनि, इमरान ख़ान उन्हनि खे न छॾींदो। चोरनि खे चोरीअ जी सज़ा ज़रूरु मिलंदी। हुकूमत सेनेट चूंडुनि दौरान हॉर्स ट्रेडिंग खे रोकणु घुरे थी। आइनी तरमीम पार्लियामेंट में पेश थींदे ई अपोजिशन सांडे जियां रंग मटाए वई। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो क़ौमी असम्बलीअ में अपोजिशन जे गोड़ दौरान ख़िताब। शाह महमूद कुरैशी चयो आहे त अपोजिशन वारा पार्लियामेंट जे तक़दुस खे पंहिंजे पेरनि हेठां लताड़े रहिया आहिनि। अवाम ॾिसी वरितो त हॉर्स ट्रेडिंग जी हिमायत केरु पियो करे ऐं केरु उन खे ख़तमु करणु घुरे थो। ॿुधो आहे त PDM जे अॼोके इजलास में लॉन्ग मार्च जो ऐलान थी रहियो आहे। PDM जे लॉन्ग मार्च मां हुकूमत खे ख़ौफ़ न आहे। सेनेट इजलास में अपोजिशन तरफ़ां क़ौमी असम्बलीअ में आइनी तरमीमी बिल पेश थियण ते एहतजाज। रज़ा रब्बानी चयो आहे त सेनेट खे एतमाद में वठण बिना आइनी तरमीमी बिल क़ौमी असम्बली में आंदो वियो। सेनेट खे बेतौक़ीर करण जी कोशिश कई पई वञे। सलाहकार कंहिं बि रिथ ते न सही करे सघे थो ऐं न ऐवान में पेश करे सघे थो। क़ौमी असम्बलीअ में पेश कयल आइनी तरमीमी बिल ते वज़ीर आज़म जे सलाहकार जूं सहियूं थियल आहिनि।
PTM जेको फ़ैसिलो कंदी उन जो जवाब सुभाणे ॾींदासीं। उम्मीद आहे अपोजिशन अकुल खां कमु वठंदी। इस्तीफ़ा जी ॻाल्हि कंदड़ पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद मौलाना फज़लुर रहमान खे सेनेट इलेक्शन विढ़ण जो मशवरो ॾींदे चयो आहे त ईअं करण सां संदसि कावड़ घटिजी वेंदी। तहरीकुनि सां हुकूमतूं न वेंदियूं आहिनि। असां इमरान ख़ान सां गॾु 126 ॾींहं धरणो हयो पर हुकूमत न वई। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ एतमादी रिथ पेश थी त माण्हुनि खे खंभियो वेंदो। कुझु MNAs खे नैब खणी वेंदो। इस्लामाबाद पुलिस FIA ऐं ॿिया इदारा ॿियनि मेंबर्स खे खणी वेंदा। बेएतमादी रिथ कीअं कामयाबु थींदी? मुल्क में परॾेहिनि खे इलेक्शन विढ़ण जी इजाज़त ॾियण लाइ आइन में तरमीम कई पई वञे। इहा तरमीम पास थियण न ॾींदासीं। स्पीकर चोरनि जीअं ऐवान मां फ़रार थी वेंदो त पार्लियामेंट जी कहिड़ी अहमियत रहिजी वेंदी? उहो वक़्तु परे नाहे जो कोविड जी भञकड़ी ते हुकूमतूं टोड़ियूं वेंदियूं। स्टील मिल्स जे मुलाज़िमनि खां अॻु ऑफिसर्स खे नेकाली ॾिनी वञे। वधीक मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण जी सिधी रीति इजाज़त ॾींदासीं पर पहिरीं ऑफिसर्स खे नेकाली ॾियो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां स्टील मिल्स जी तबाही जी ज़िम्मेवार इंतिज़ामिया करार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद मिल्स इंतिज़ामिया ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त इंतिज़ामिया जी मिली भगत बिना को बि ग़लति कमु नथो थी सघे। मिल्स बंदि पई आहे त इंतिज़ामिया खे छो रखियो वियो आहे? बंदि थियल मिल्स में कंहिंखे MD या चीफ एग्ज़ीक्यूटिव मुक़ररु करण जी ज़रूरत नाहे। अॼु खां स्टील मिल्स मुलाज़िमनि खे का बि अदायगी न कई वेंदी। जॾहिं मिल्स नफ़ो ई नथी ॾिए त अदायगियूं कहिड़ियूं? मुलाज़िमनि खे वेहण जी पघार त न मिलंदी। जंहिंजी जेका दिलि चए मुफ़्त जे दुकान मां खणी वेंदो आहे। माण्हू MPs खे वोट उन जी पार्टीअ सां वास्ते सबबु ॾींदा आहिनि। पार्टी ख़िलाफ़ वोट ॾियणु अवामी एतमाद खे छीहो रसाइण बराबरि आहे। सुप्रीम कोर्ट जा सेनेट इलेक्शन ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त इक़्तिदार में आयल पार्टी चूंडुनि दौरान कयल वाइदा पूरा करण जी ॻाल्हि कंदी आहे। सेनेट में अक्सरियत न हुजे त उहे वाइदा कीअं पूरा थींदा? चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त सियासी पार्टीज़ में बि डिक्टेटर वेठल आहिनि। सियासी पार्टीज़ में जमहूरियत हुजणु घुरिजे। पाकिस्तान में तक़रीबन समूरियूं पार्टीज़ वन मैन पार्टीज़ आहिनि। फ़ैसिले खां अॻु असेंबली मेंबर खे पार्टीअ में पंहिंजी राय ॾियणु घुरिजे। मुल्क में सियासी जमातूं पार्टी सरबराह जे नाले सां हलंदियूं आहिनि। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो त सियासी पार्टीज़ में बि चेक एंड बैलेंस हुजणु घुरिजे। जंहिंजी असेंबलीअ में अक्सरियत हुजे उनखे सेनेट में अक्सरियत हासिल करण लाइ रोकणु तबाही आणींदड़ अमल आहे। छा पाकिस्तान में मीडिया आज़ाद आहे? सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा अदालत में रेफरेंडम कराए वरितो। सुप्रीम कोर्ट में ॿुधणीअ दौरान अटॉर्नी जनरल तरफ़ां वाज़े जवाब न ॾियण ते बेंच जे सरबराह जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रेफरेंडम करायो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त जेके सहाफ़ी सम्झनि था मीडिया आज़ाद आहे त हथ मथे कनि। अदालती कमरे में मौजूदु सहाफ़ियुनि हथ मथे न कयो ऐं मुल्क में मीडिया आज़ाद न हुजण बाबति राय ॾिनी। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त मीडिया ते पाबंदी लॻाईंदड़ ॾोहारी आहिनि। खेनि जेल में हुअणु घुरिजे। आइन मीडिया जी आज़ादीअ जी ज़मानत ॾिए थो। जेके माण्हू मीडिया खे कंट्रोल करण ते ख़ुशि थी रहिया आहिनि उन्हनि खे नफ़्सियात जे माहिर ॾांहुं वञणु घुरिजे। मीडिया ते पाबंदी लॻाईंदड़ संगीन गद्दारी जा ज़िम्मेवार थी रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन पंजाब ख़ैबर पख्तूनख्वा ऐं कंटोनमेंट बोर्ड्स में बल्दियाती चूंडूं कराइण लाइ तारीख़ ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट में बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां जवाब जमा। इलेक्शन कमीशन चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में बल्दियाती चूंडूं ॿिनि मरहलनि में 8 अप्रैल ऐं 29 मई ते करायूं वेंदियूं। इलेक्शन कमीशन तरफ़ां पंजाब अंदरि 3 मरहलनि में बल्दियाती चूंडूं कराइण जो फ़ैसिलो। पंजाब में बल्दियाती चूंडूं मरहलेवार 20 जून, 16 जुलाई ऐं 8 अगस्त ते करायूं वेंदियूं। कंटोनमेंट बोर्ड्स में मकानी चूंडूं 8 अप्रैल ऐं 29 मई ते करायूं वेंदियूं। सिंध ऐं बलोचिस्तान में मकानी चूंडूं कराइण वारो मामिलो 11 फरवरी ताईं मुलतवी। इलेक्शन कमीशन बल्दियाती चूंडुनि बाबति थियल इजलासनि जा मिनट्स बि सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾिया।
डायरेक्टर कॉलेजिस जो अनोखो फरमान जारी। लेडी टीचर्स जी कारकर्दगी जांचण लाइ वीडियो कॉल ज़रिए मॉनिटरिंग करण जो फ़ैसिलो। समूरनि कॉलेजिस जे प्रिंसिपाल्स खे ख़त लिखी फ़ैसिले खां आगाह करे छॾियो। सप्ला डायरेक्टर जे अहिड़े फ़ैसिले खे रद्द कंदे चयो आहे त डायरेक्टर जे अहिड़े फ़ैसिले सां लेडी टीचर्स जी प्राइवेसी मुतासिर थींदी। मार्केट कमेटी जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन न मिली त वॾे वज़ीर जी पघार बंदि करण जो हुकुम ॾिनो वेंदो। सिंध हाई कोर्ट सख बेंच ज़राअत खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी जी पघार बंदि करण बैदि वॾे वज़ीर जे प्रिंसिपल सेक्रेटरी जी पघार बि बंदि करण जी वार्निंग ॾेई छॾी। सिंध सरकार खे मार्केट कमेटीअ जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे 16 फरवरी ताईं पेंशन जारी करण जो हुकुम। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त हुकूमत मुलाज़िमनि खे पेंशन जारी न कई त मामिलो गवर्नर सिंध ॾांहुं माणियो वेंदो। नवाबशाह ज़िले जी पुलिस जी पीपल्स पार्टी MPA ख़ान मोहम्मद दाहिरी जे हैदराबाद वारे बंगले ते चढ़ाई। ख़ान मोहम्मद दाहिरी जी गैर मौजूदगीअ सबबि मुलाज़िमनि खां पुछा ॻाछा बाद पुलिस वापसि रवानी। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस पीपल्स पार्टी MPA ख़ान मोहम्मद दाहिरीअ खे गिरफ़्तार करण लाइ संदसि बंगले ते चढ़ाई कई पर हू मौजूदु न हो। पीपल्स पार्टी MPA जे तर्जुमान जो चवणु आहे त ख़ान मोहम्मद दाहिरीअ खे ॿेले खाते जी ज़मीन ते कब्ज़े वारे केस में ज़मानत मिलियल आहे। पुलिस अदालती हुकुम जी भञकड़ी कंदे संदसि घर ते चढ़ाई कई। कमिश्नर लाड़काणो गटर नाले में ॿारड़ी मदीहा जे किरी फौत थियण वारे केस ते ॿुधणीअ दौरान अदालती हुकुम बावजूदि पेश न थियो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां कमिश्नर लाड़काणो जी गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार। DC लाड़काणो तरफ़ां लाड़काणो में ड्रेनेज ऐं गटर नालनि ते ढक रखण बाबति रिपोर्ट पेश। लाड़काणो इंतिज़ामिया दावा कई आहे त लाड़काणो शहर में 4000 खां वधीक मैन होल्स खे ढक रखी बंदि कयो वियो आहे। हिकु ढक तामीर करण ते 2200 खां 8000 रुपया ख़र्च थिया आहिनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त एतिरो ख़र्च करण बावजूदि शहर में मैन होल्स ऐं ड्रेनेज जी हालत ख़राबु आहे। ढकनि ते ख़र्च कयल रक़म ठेकेदारनि खां वापसि वठो। ॿी सूरत में मामिलो नैब ॾांहुं माणियूं था। हिकिड़ो चक्कर घर ड्राहे विया आहिनि वरी आया आहिनि। असां काॾे वञूं कंहिंखे चऊं? असां कोन वेंदासीं दादू में डेटा शाख वटि कब्ज़ा छॾाइण लाइ ऑपरेशन दौरान केतिरा ई घर ऐं दुकान ड्राहे पट। डेटा शाख वासियुनि जो घर ख़ाली करण ऐं इंतिज़ामिया जे नोटिस ख़िलाफ़ एहतिजाज। रहवासी औरतुनि ऐं ॿारनि सूधो रस्तनि ते निकिरी आया। अमले जी मशीनरी आॾो बीही नारेबाज़ी। रहवासियुनि जो चवणु आहे त हू सालनि खां डेटा शाख वटि रहनि था। ज़बरदस्ती घर ख़ाली कराया विया त हू बचनि सूधो धिका खाइण ते मजबूर थी वेंदा। रहवासियुनि तरफ़ां ऑपरेशन रोके नोटिस वापसि वठण जो मुतालबो। घर ड्राइण लाइ ऑपरेशन दौरान पीरसन मोहम्मद उमर जोखियो दिलि जो दौरो पवण सबबि फौत थी वियो। घर में कोहराम बरपा। वारिसनि जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान हंगामो ॾिसी पीरसन खे दिलि जो दौरो पियो हो। पीरसन जे फौत थियण बैदि इंतिज़ामिया ऑपरेशन 2 हफ़्तनि लाइ मुअतल करे छॾियो। सखर में म्यूनिसिपल जे दुकाननि जी मसवाड़ वधाइण ख़िलाफ़ वापारी ऐं दुकानदार सरापा एहतिजाज बणियल। वापारियुनि तरफ़ां सखर शहर में शटरबंद हड़ताल। महराण मर्कज़, मुनारा रोड, विक्टोरिया मार्केट, शहीदगंज, गरीबाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में दुकान न खुलिया। सखर में वापारियुनि तरफ़ां इंतिज़ामिया जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो। म्यूनिसिपल जी गुंडागर्दी ऐं ताजरनि जो मुआशी क़त्लाम नामंज़ूर जा नारा। वापारियुनि तरफ़ां म्यूनिसिपल जे दुकाननि जी मसवाड़ वधाइण वारो फ़ैसिलो वापसि थियण ताईं एहतिजाज जारी रखण जो चिताव। ऐं कराची जे इलाइक़े करीमाबाद में गर्ल्स टेक्निकल कॉलेज जी प्रिंसिपाल खे हिरासा करण रीजनल डायरेक्टर खे ॻिचे में पइजी वियो। चीफ सेक्रेटरी सिंध रीजनल डायरेक्टर स्टेफ शाह मुस्तफ़ा कमाल खे मुअतल करण वारी समरी वॾे वज़ीर ॾांहुं माणे छॾी।
रीजनल डायरेक्टर खिलाफ़ कार्रवाई लाइ मुतसिब आला ॾांहुं बि ख़त माणियो वियो। रीजनल डायरेक्टर स्टेबटा खिलाफ़ गर्ल्स कॉलेज जी प्रिंसिपाल ऐं ॿिए अमले खे हिरासा करण ते कार्रवाई कई वई हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरुनि सां गॾु हाज़िर थियूं था। शॉर्ट ब्रेक।